जी बिल्कुल, इस्लाम कोट में जेका गुज़िरियल ॾींहुं 50 मिलीमीटर जी पियल बरसाति आहे, उहा इंतिज़ामिया जी पत आहे उहा वाइकी करे छॾी आहे। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जी नाक़स कारकर्दगी जे करे हिते पब्लिक हेल्थ खाते पारां पाणी जी निकाली लाइ लॻायल मोटरूं पिणु नाकारे थी चुकियूं आहिनि, उहे बंदि पियल आहिनि। उहे पाणी जेका आहे उहा निकाल न करे सघियूं आहिनि, जंहिंजे करे हीउ पाणी जेका आहे उहा गुज़िरियल ॾींहं खां जीअं जो तीअं बीठल आहे, जंहिंजे करे सूटण मौला, लोहार मौला, तोड़े ही महाराज मौला, सरकारी अस्पताल लाइ वेंदड़ रोड जेका आहे उहे पाणी हेठि अची विया आहिनि। उन्हनि जा रहवासी जेके आहिनि उहे बिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। 1 सेप्टेम्बर खां 3 सेप्टेम्बर ताईं थर में जेका आहे उहा ज़ोरदार वसकारे जी हक़ थी कई वई हुई, पर उनजे बावजूदु पब्लिक हेल्थ खाते पारां जेका आहे उन्हनि जे कन ते जुअ बि न सुरी, उन के बि जेका आहे जोगा इंतज़ाम न कया, जंहिंजे करे हीउ पाणी जेका आहे उहा बीहजी वियो आहे। हिन वक़्तु समूरो पाणी जेका आहे उहा तलाउ जी शिकिल इख़्तियार करे वियो आहे, पर किथे बि का पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जी कारकर्दगी असांखे नज़र नथी अचे। हिन वक़्तु ऐं जेके हीअ जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त मुख़्तलिफ़ मॉलनि जा नज़ारा आहिनि, जिते हीअ जेका आहे उहा सिर्फ़ु बरसाति जो पाणी आहे उहो बीठल आहे, अञा ताईं उहा निकाल न थी सघियो आहे। हीअ गुज़िरियल राति जी जेका बरसाति आई उहा बरसाति आहे, केतिरा ई कलाक गुज़री वञण जे बावजूदु उहा पाणी आहे जीअं जो तीअं जेका मॉलनि में बीठल आहे। जॾहिं त हीअ सिर्फ़ु जेके मोटरूं लॻायूं वियूं आहिनि, ॾेखाव ख़ातिर लॻायो वियो आहिनि, इन्हनि खे चालू न कयो वियो आहे। हीअ मोटरूं जीअं जो तीअं पियल आहिनि, जंहिंजे करे जेका पाणी आहे उहा अञा ताईं बीठल आहे। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो जेका डिमेंड ड्रेनेज सिस्टम आहे उन में पिणु मोटरूं आहिनि उहे नाकारा पियल आहिनि, जंहिंजे करे उहा पाणी आहे उहा निकाल न थी सघियो आहे। ऐं हीउ पाणी हिन वक़्तु वॾे तइदाद में जेके शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तोड़े रस्तनि ते बीठल आहे, जंहिंजे करे रहवासी उहे बिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। रहवासियुनि आला अमलदारनि खे अपील कई आहे त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ख़िलाफ़ु कार्रवाई करे हीउ पाणी जेका आहे इन्हनि खे निकाल करे ईंदड़ जेके बरसातूं आहिनि उन्हनि जी अॻुवाट खां प्लानिंग कई वञे, जीअं बिटे अज़ाब खां जेका आहे उहा बची सघनि। जी।